नासिन 5 महीना अॻु हैदराबाद जे भिटाई नगर थाणे जे हद में मुबैना तौर क़तल थियल पारस शाह जा वारिस इंसाफ़ लाइ अदालतुनि जा चक्कर काटे रहिया आहिनि, पर खेनि इंसाफ़ न मिली सघियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना जी। नसीर अॼु बिल्कुलु 5 महीना अॻु भिटाई नगर थाणे जी हद में सैद माकन शाह रुज़वी जे पुट ऐं टीवी एंकर सैर शाह रुज़वी जे भाउ जो घर में लाश हथायो। उन वाक़े के 5 महीना गुज़री चुका हैं, पर संदसि वारस अॼु बि अदालतुनि जा चक्कर काटे रहिया आहिनि, पर खेनि इंसाफ़ न मिली सघियो आहे। हिन वक़्तु सैर शाह सां गॾु मौजूदु आहे। तव्हां ॿुधाइजो त हिन वाक़े जे हवाले सां हींअर ताईं कहिड़ी अॻु भराई थी आहे? कुछ भी ना थियो। पुलिस इलाही इरिस्पॉन्सिबल थी करे निगलेक्ट कयो है केस के मुसलसल। इन्वेस्टिगेशन चेंज थियण खां पोइ बि नतीजो जेको है इन्वेस्टिगेशन ऑफिसर कंहिं बि शइ खे जस्टिफाई नाहे कयो। अॼु C क्लास में बंदि करण जे लाइ उन्हनि चालान पेश कयो है कोर्ट में, जेके असां डिसएग्री कयूं था असां फैमिली, ऐं उहो इन करे कयूं था त उहो जस्टिफाइड ना आहे। उन में ना रत जो ज़िक्र आहे ऐं ना जेके जनरल साइंस हुआ जेके मर्डर जा उन्हनि मां कंहिं शइ ते रोशनी ना आहे विधी वई। बाक़ी भाउ जे मर्डर के 5 महीना थी चुका आहिनि। असां मुसलसल रुलंदा रहिया आहियूं ऐं अञा ताईं उहा उम्मीद असांखे कोर्ट खां अलावा किथे बि नज़र नथी अचे। बाक़ी पुलिस त केस खे सिर्फ़ु ख़राबु कयो आहे। अञा ताईं को बि उन जो अहिड़ो असांखे साइन ई नज़र न आयो त पुलिस का महिनत कई हुजे। जेके बि अहिड़े टाइप जा केसिस थियनि था, ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, फैमिली जे लाइ सफ़र करे थी। छो त आम तौर ते जेके बि मर्डरर्स आहिनि, तव्हां ॾिसो उहे सभु ॿाहिरि घुमनि था, हलनि था। असां फैमिली थी करे असां सफ़र कयूं था, त इहा ॾाढी अज़ियत जी ऐं तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। असांजे मुल्क में वरी पुलिस उहे केसिस जेके निगलेक्ट करे छॾे, असांजी जान वई आहे, क़ीमती असांजो भाउ हलियो वियो आहे, असांजो सॼो घर जेको आहे उहो डिस्टर्ब आहे ऐं 5 महीननि खां उहा ई मुसलसल शइ हले थी। ऐं अॼु उहो एंड में वरी असां ट्रस्ट कयूं था ऐं इन्वेस्टिगेशन असां ईमानदार ऑफिसर खे ॾियारीसीं, त उन जो बि नतीजो जेको आहे उन में किथे बि हुनजो घर ॿाहिरां लॉक हो मुंहिंजे भाउ जो, उहो सॼो घर रत आहे। उते साइंस आहिनि, शयूं टुटल आहिनि, घर में भञ डाह थियल आहे, चोरी थियल आहे, जेके बि एसेट्स आहिनि क़ीमती सामान आहिनि सभिनी जी चोरी थियल आहे। त कुझु बि जस्टिफाइड नाहे थियल। पुलिस शुरूआत खां वठी हिन केस खे एॾो निगलेक्ट कयो आहे। ॾाढे ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हेॾा रेप्यूटेबल ऑफिसर हूंदे बि हैदराबाद निंदड़को, हैदराबाद जी आवाम निंदड़की, असां निंदड़का, असांजा ॿाहिरि निंदड़का, जेके केरु बि अची ईअं मारे हली थो वञे घर जे अंदरि ऐं तालो ॿाहिरां बंदि करे हली थो वञे ऐं उनखे केरु जस्टिफाई करण लाइ तयारु न आहे, उन ते केरु को एक्शन खणण जे लाइ तयारु न आहे। त इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे, तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। अॼु बिल्कुलु सैर शाह रुज़वी जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन जो इहो चवणु आहे त हैदराबाद पुलिस जांच में का बि अॻु भराई नाहे कई रहंदो ई। अॼु जेको जांच ऑफिसर हुयो उन अदालत में केस C क्लास करण जे लाइ जेका रिपोर्ट जमा कराए छॾी आहे, जंहिंखे हू चैलेंज कंदा। जी।